भी जो ॾाढी सोहणी कचहरी थी हाणे साईं जिन जिन महिनतूं कयूं आहिनि जीअं साईं अली हसन साईं वेठो आहे तमामु सोहणियूं ॻाल्हियूं कयईं जिन में हिकु हंधि चयईं हिकु दफ़ो आकार घुरां थो ॿिन्हूं हा मां प्यार घुरां थो न को दाना न को चेक न को बैंक बैलेंस हिकु दफ़ो भिटाई थियो हबीबन हेकार मंझा मेहर रखियो मूंखे सभु जमार ओरन कोई पोइ उते वेही रहियो भिटाई साहब वेठी रोए रत फुड़ा खाणी खेरनि हेठि कॾहिं मूंसे ॾेठ ॿीहर ॿारो था कंदा जो अॻे बि हिते महिरबानी थी हुई पोइ मूंखां माण्हू पुछंदा आहिनि साईं ॾही रोज़ वेंदई मुंहिंजो पाक थियणु वेंदो आहियां दा पाक संगार कोन वञा पाक थियण थो वञा ऐं रब जी ज़ात ॼाणे थी त हिन आस्थाने खे अला आबाद करे एॾी दुआ आहे पाकिस्तान जे आस्थाने घड़ी सादड़ो माण्हू आहे बनी कान्हे मिल्क कान्हे नंढड़ो दुकान आहे सपुट पोटड़ा सपूत आहिनि हेॾियूं महफ़िलूं मचाइण वटां थो कंहिं ज़मीदार जो बि कमु न आहे दिलि न वधंदा ऐं इहे माण्हू गॾु करणु फ़क़ीर साईं पोइ ईंदा आहियूं हिते ॾाढो दिलि खे करार ईंदो आहे पोइ आम माण्हू खे ॿाहिरि कंदो आहियां अदा अभी मूंखां न पुछो छो थो वञी कॾहिं हलो अल्लाह तबारक तआला जे तरफ़ां जेका जन्नत आहे उहा खटण खां पोइ अखियूं पूरबियूं पोइ मिलंदी छो त मीर साहिब हिकिड़ो आहे उन में चई हक़ीक़त खां अॻु में हक़ीक़त घुरी थो मरण खां भॼी थो वई जन्नत घुरी थो मुलो बातो मथे थो करे मूंखे जन्नत ॾे मरण खां ईअं पोइ मीर साहिब अॻिते वरी ॾिठो ही मैदान कहिड़ो आहे हिन में चई ही मैदान आहे मुल्की आहे मोहब्बत ऐं मार्फत जो उन में चई अरे नींह तुंहिंजा तो नींह जो नओं कानून आहे साईं मौलवी अहमद साहिब वेठो आहे इहो चवंदो आहे त हिन मदरसे ऐं इश्क वारे स्कूल जो कानून ॿियो आहे मकतब इश्क का देखा दस्तूर निराला असांजे स्कूल जो कानून आहे जंहिं ॿार सबक़ पको कयो उनखे मोकिलाए कचे जी रिठेल बंदि पर साईं चए थो त न इश्क जो दस्तूर निरालो आहे मकतब इश्क का देखा दस्तूर निराला जिसने किया याद सबक उसे छुट्टी ना मिली कच्चो भले वजे पक्के के मोकल काने तबीर साहब चयो अरे नीह तुंहिंजा नवा नाट आहिनि जो सुरन में सिरन जी सखावत घुरी थो अची वजायो बीजल राय ॾाच राज़ी थी पियो छा ॾेई चई सिर ॾे हाणे मीर साहब चए थो अरे नीह तुंहिंजा नवा नाट आहिनि जो सुरन में सिरन जी सखावत घुरी थो हाणे जॾहिं न्याज़ पिता बि वांगुरु काबू थियासूं हाणे चवे थो असां पाण तो वटि रखियो आहे गिरवी मीर साहब चए थो न असां त पाण तो वटि गिरवी रखी छॾियो आहे हाणे ज़मानतूं छाजूं असां पाण तो वटि रखियो आहे गिरवी अञा यार कहिड़ी ज़मानत घुरींदो पोइ पछाड़ी जो मीर साहब नाले खे अहिड़ो सोनो लिकायो मिठे मीर खे जो मञो ई न दिलि सां हाणे मिठो मीर थी वियो मोहम्मद मिठे मीर खे जो मञो ई न दिलि सां त पोइ मौला खां कहिड़ी रियायत घुरींदो कान मिलंदा ई रियायत त अहिड़े नमूने सां हिन मोहबत में गिरफ़्तार आहियूं ऐं इन्हनि शाइरनि पहिरीं मिजाज साईं अली हसन हुजे साईं मीर साहब हुजे साईं मिजरी शाह हुजे मौलवी अहमद मल्ला हुजे भिटाई साहब हुजे मोहम्मद फ़कीर खटियान हुजे वली मोहम्मद नवाब हुजे मठा फ़कीर राजर हुजे पर सभिनी चयो छा आऊं तुंहिंजी नचण वारी ढोलड़ी जित नचाईंदे त चिनी अला मठा साईं त ही उहा शइ आहे कुझु शुरूआत मिजाज खां कबी आहे पोइ मिजाज में सजन सॾींदा आहिनि इम्तिहान वठंदा आहिनि पर हक़ीक़त वारो जेको मैदान आहे माण्हू छा चवंदा असांखे रुगो बैत जा पढ़ो हक़ीक़त खे पहुचाई कोन आयो अदाई मिजाज ॾाकण आहे इहा हक़ीक़त ते पहुचाईंदी मंज़िल हक़ीक़त आहे ही मिजाज असीं जॾहिं हिन सजन जा अंगल नथा खणनि भिटाई साहब चए थो सजन सयूं कनि पर सदी छुपे रहनि पर उन्हनि नाखड़ो उहा कहिड़ी पर आहे ई पर सदी सजने कोन कोठी चूरी चाड़ियो चुपरी दंब ॾिहाणी दीन वेठा विले दीन आवा ढोड़िया विया इमाम हुसैन खे सॾायूं ऐं कुआयूं पर अॼु हुन ते सलाम आई रीत लाॻनि त ही उहा रीत आहे अॼु वारो सजण भला जे कुकुड़ मुंहिंजे नाले कोन्हो दाल चाढ़ींदो पर सभु कुहाईंदो
हिन सजण जूं जेके असीं परूं नथा खणूं अंगल ऐं माना नथा खणूं त असुरी जूं कोन खणियूं तंहिं करे ही मिजाज जारी आहे मिजाज मां ई उथिबो पोइ मिजाज में थींदो छा आहे जो सजण पक थी वेंदी आहे काबू आहे हाणे काबू जेको थी वियो उनखे हथ कोन कढंदा मिठाई साहिब चयो कुंडी कलियुनि विच में जॾहिं हयाऊं मौत न मारियाऊं डोर ॾेई विया चयूं मिठाई साहिब पोइ कढाया कुंडी चयो कुंडी कलियुनि विच में जॾहिं हयनि मोटी महबूबनि कढण जी ॻाल्हि कई हा चयूं भले खाधो पियो हुजे पोइ इहे महबूब भाईंदा बि आहिनि छाईंदा बि आहिनि पोइ वरी पाणी जा ॾेई पुछंदा आहिनि त तुंहिंजो ही हाल कंहिं कयो आहे शाकिर चए थो पत्थर मार ते चन पुछंदे क्यों रत पिया वहंदे त कंहिं मारी हयो बि पाण पत्थर मार ते चन पुछंदे क्यों रत पिया वहंदे त कंहिं मारे तूं हथ अॾ के मैं अदा हां जिद जीवे शाला कंहिं मारे छजन मारियो आहे दाह की करियां आ मौत वेंदी एही आखा अवे भाई मचला मैं कई मारी मैं आका शाकिर मैं को कहीं नहीं मारिया अपने आप मैं हाने पिता गजी पियो ॾिठे आशिक़ सॼो फुरियो पियो आहे ढींग थियल आहे हाणे रस्ते में भी अॼु मिल पे ढोलिया रस्ते खड़ा आप पुछ ते को केर लुटे केर लुटियो अथई ख़बर तो मुंहिंजो लुटियल आहे पर की चवे अॼु मिल पे ढोलिया रस्ते विच खड़ा आप पुछनि ते को केर लुटे रिश्तेदार तंग की गई या हक हम सहे लुटे तू न घबरा इंसाफ थी दे रिश्त बड़ा जे लुटे एजा प्यार दे नाल कुछ तो फिदा मैं नहीं आख सकिया सही कई कोन सके लुट पाया त इहो आहे मार्फत जो मुल्क वो जॾहिं उनखे पक थी वेंदी आहे जी कोन मुड़ंदो हाणे वञी आहे दस्तक ॾिनी आयो आहियां उसने कहा कौन है मुझे दर पे हाथ आयो उसने कहा कौन है मैंने कहा हसरत तेरी उसने कहा क्या तकता है क्या मैंने कहा सूरत तेरी उसने कहा चाहता है क्या मैंने कहा खिदमत तेरी उसने कहा पछताएगा मैंने कहा क्या पांचो कर्म जी किस्मत खटे कहीं जवाब आयो उसने कहा पहचान ले मैं कातिल खूनकार हूँ हम मारी माया पंजाब संभाले अच्छे उसने कहा पहचान ले मैं कातिल खूनकार हूँ मैंने कहा तुझ पे फिदा होने को तैयार हूँ उसने कहा दिल रुबा फिर बदल में क्यों आ गए कल तो केदार को दिन मरी आए उसने कहा दिल रुबा फिर बदल में क्यों आ गए मैंने कहा अब नहीं दिल पे मेरे लाचार हूँ उसने कहा आदत पे तेरे खेल दिन शमशीर को मैंने कहा देख न कर जीने से मैं बेजार तू न भाई है जिया तो महा को करे जिंदगी में खपे हाने थोड़ी कौन मुड़ंदो वो चयो हाने तैयार थी वनी छोटे साईं मौलवी बैठो है महबूबे खुदा वटि हिकिड़ो छा भी आयो वेही चई साईं मूंखे तो सां मोहबत थी वई आहे महबूबन चयो बाबा संभाले ॻाल्हि कर चई साईं मूंखे तो सां प्यार आहे चई बाबा तकड़ न कर संभाले ॻाल्हि कर चई साईं मूंखे तो सां प्यार आहे चई सफ़ा करण लाइ तयार थी इहे आशिक़नि खे पोइ महबूबी कंदा आहिनि पोइ जॾहिं ॾिसंदा ही रची वियो पोइ उहा ॾाकड़ ख़तमु थी वञे थी रिश्तो मथे वञे थो पोइ अचे थी महबूबियत ऐं चवां थो सोनो भले चइजे सजन चइजे ॾियाद चइजे भलोड़ चइजे माशूक चइजे छो माशूक जो आशिक़ आहे महबूब चवणु ॾुखियो आहे महबूब जे महबूब जे चाहण वारे खे छा चऊं उन हदीस कुदसी है अना मौला कुवान तो महबूबी और तुझो रब है तू जो महबूब आई असीं दर पायो कोन ते करे आमा शिवन के चंदुस तो आज महबूब पंजे सजन में नचो या थी सगनो कोन रब जो हाने जडे मिजाज मा गाल अॻिते वधी महबूबियत आई त हज़रत मूसा कलीमुल्लाह अल्लाह सां कलाम कंदो एक दफ़ो चई या रब अरनी मुझा मौला मुझे दीदार करा मुझ ॾिठो न आहे वरंदी मिली लग करानी तुम बर्दाश्त करे न सघने
हाणे घणो थताई तो हुकुम थोड़ा सानी तजरी तूर ते कुंदी तोखे दीदार थी वेंदो हाणे तेरी मां दुआ वादी में वियो तो हुकुम थियो ए मूसा छुटी ला हाला वादी के मुकद्दस दुआ ई दुआ जो पाक मैदान है जुटी लहराई वई पर जडे महबूब तो आई तो हाणे मिठे वही जिब्रील के रब तो हुकुम करे ए मुझा वही मुझे महबूब के तो अज मुझे दीदार करा ओला मूसा दीदार तो घुरे जवाब पियो मिले हाणे रब तो दीदार घुरे वही आयो है बुराक के ठवार करे तो थे आसमान ताईं गॾु वियो आहे उते थी रहियो आहे छा थो चवे ए मोहम्मद मूंखे अॻिते इजाज़त न आहे मुंहिंजा पर था छॾनि पर साईं मोरी साहिबा मनवानी चवे थो लाचारी साईं पर कोट ते छॾिया पर जिते आशिक़ माशूक़ पाण में गॾिजनि के जो खपी न मौलवी अहमद मला थियो रिया आशिक़ ऐं माशूक़ बस आहे अदा थान नहीं वही जो ॾींदा न घुरिजे सिंध सजा थान हाणे तूं नथो खपे हाणे कौन हाणे इहा कहिड़ी शइ वई आहे मथे साईं अॼु रुॻो ॻाल्हि आहे अॼु दीनी कम बि असांजा उस्ताद हाणे दीन जो कम पियो हले हाणे जॾहिं विया हाणे इब्राहिम थी रहियो हिते नूर बछर ते घेरो लॻो पियो आहे जो देव बंदी चवनि था बछर आहे उनजो मिसाल कहिड़ो ठाही त ए मोहम्मद जो खातो जे नाले में पुछनि तो तूं ठाही जो अना बछरो मिठड़ो जुआ ऐं मां वांगुरु इंसान आहियां मुंहिंजे भई कई वञे इहो के बने था चवनि फिरेली छा था चवनि तो क़ुरान में अचे थो क़द जाअकुम मिनल्लाह नूरun व किताबुम मुबीन आयो आयाने अल्लाह का हिकु पाक किताब ॿियो नूर इन नूर मां मुराद आहे ॾिठो मोहम्मद इहो आहे नूर बशर पर आऊं चवां था इन मोहम्मद के अल्लाह सुञातो हो नूर बशर जो जहिड़ो ख़तमु कजे नूरी त बि आयो चोथे आसमान ते मथे कहिड़ी शइ वॼाए उनखे रब ॼाणे जंहिंजो महबूब आहे हाणे मथे वियो आहे जे ख्याल न रुॻो आयो आहे त मूंसां जो मुलाक़ात अलाह सां हुई दुआ में जुती लहराई वई ऐं हीअ अर्शे मौला आहे जुती लाहियां रुॻो ख्याल आयो आवाज़ आयो मुंहिंजा बाबू तूं जुती न ला तूं जुती साण अच चई साईं मुंहिंजी मुलाक़ात बि तोसां आहे दुआ में मूंसां खे लहराई वई मिठू कची चवंदो अलाह चयो हू मूंसां हो मोहम्मद तो मोहम्मद वो बाबू हाणे बाबू पे तुते जॾहिं वई आहे त एतिरो वेठो विहारियो आहे रब थोरो मूंसां खां सिधी किरी पियो तूं उते कजड़ी पई खर मूंसां सैका क़ुरान चवे थो सिधी किरी पियो हाणे मूंसां खां पुछजे अलाह कहिड़ो हो मूंसां कोन ॾसे आहे पर मोहम्मद खे एतिरो वेठो विहारियो जो क़ुरान चए थो फकान काब कौसैन औ अदना बिन कमाननि जेतिरो या अञा थोरो मूं हिकिड़े हंधि ॻाल्हि कंदे हीउ इशारो कयो कमान जो त ही कमानूं हेॾी थी थियूं आहिनि साईं मोदी साहिबु चयो न साईं हिते उहा कमान न आहे हीउ अरबी जो मक़ूलो आहे अरबी आहे कौसैन ॿ तलवारूं हीअ अखि जी मथी पिंगड़ी बि कमान वांगुरु हेठी बि कमान वांगुरु विच में तारो वेठो हो पंहिंजे बाबू खे हाणे हाणे साईं मोरे जा आहिनि फनकार मोरे जा फनकार आहिनि टांगिया उहे कलाम हींअर मोबाइल में भरियल आहे रसूलुल्लाह जहिड़ो रहबर नकी थियो नकी थींदो इहो मिसराम बटे चई जाजू पोइ ॿिनि सिटनि में कवालनि वांगुरु पढ़ंदा आहिनि भई उन में भाउ पढ़ंदा अचनि हिकिड़े हंधि हिकिड़े भाउ चयो जब पहुंचा मोहम्मद अर्शे मौला पर रब ने कहा अरे मोहम्मद ये तेरा घर है अपने घर में सरमाया नहीं करते हिते फिकाई न करी तुझो घर है हाणे ॻाल्हि पई हले अरे मोहम्मद ही तुझो घर है अरे मोहम्मद ये तेरा घर है अपने घर में सरमाया नहीं करते जानता हूँ तुझे गुनाहगार उम्मत का गम है आता है बख्श दे हम झूठी कसम खाया नहीं उन्हें महबूब जा असीं उम्मती आहियूं असांखे गुनाहगार गुनाह असांखे अॼु सभु बख़्शी ॾिया ऐं छा करे पढ़ंदा तूं राति गुज़री वेंदी माण्हुनि जे नज़रूं फटकार न हूंदियूं आहे